बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। ईद जो टियों ॾींहुं भलारो जुमे जो ॾींहुं सभिनी दोस्तनि खे ईद जूं हिकिड़ो भेरो वरी वाधायूं। सोचियोसीं अॼु हिकिड़ो डिफरेंट मौज़ू चूज़ कयूं ऐं अवां दोस्तनि सां उन मौज़ू खे शेयर बि कयूं ऐं कोशिशि कयूं त उन्हनि ॻाल्हियुनि जा या उन्हनि शयुनि जा कुझु जवाब तलाश कयूं। ॾिसो, मसइला त खोड़ सारा आहिनि, इन में को शक न आहे। हुकूमत जे तरफ़ां असांजी आवाम जूं पंहिंजूं ग़लतियूं, महांगाइयूं, इहे सभु शयूं पंहिंजी जाइनि ते आहिनि, बिल्कुलु आहिनि, मसइला बि आहिनि। पर आख़िर उहे मसइला हल कीअं थींदा, कॾहिं थींदा, उन जो केर बि कुझु बि चवण लाइ तयारु कोन्हे। चाहे उहो सियासी लीडर हुजे, सियासी कारकुन हुजे, आवाम हुजे या सियासी सरकारी अशराफिया हुजे, केर बि इन मौज़ू ते ॻाल्हाइण लाइ माना ॾिठो वञे त तयारु ई कोन्हे। ॾिठो न, जंहिं शइ ते इंसानु ॻाल्हाईंदो कोन त उहे मसइला या उहे शयूं उते जो उते ई हूंदियूं, हल थियण जी तरफ़ आउं नथो सम्झां त वेंदियूं। ऐं ॻाल्हाइण, माण्हू ॻाल्हाइण सिखे, ॻाल्हाइण में कुझु बि कोन्हे। को तव्हांखे अगरि कंहिंजे ॾिसो लिमिट हूंदी आहे, हद हूंदी आहे, तमीज़ जे दायरे में पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो ऐं सभु शइ तमीज़ जे दायरे में हूंदी त तमामु बहितरु आहे। बाक़ी हाणे तव्हां ॻाल्हायो अहिड़ो जो साम्हूं वारे जो दिलि बि ॾुखे ऐं साम्हूं वारो इन सोच में पइजी वञे त भई ॻाल्हाए छा पियो, त आउं सम्झां थो त इहो ॻाल्हाइणु बहितरु न आहे। एनीवे, काफ़ी मौज़ू डिघो थी वेंदो अगरि हिन ते ॻाल्हाइणु शुरू कंदासीं। त बहरहाल अॼु जो हिकिड़ो नंढिड़ो मौज़ू मूं चूज़ कयो आहे त बिरादरियूं माशाअल्लाह इलाही आहिनि सिंध में, पूरे पाकिस्तान में, पर असीं बसि जेको मेन आहे असीं पंहिंजी सिंध जी बिरादरियुनि जी ॻाल्हि कंदासीं। अलाए केतिरियूं बिरादरियूं आहिनि मूंखे त यादि बि कोन्हे, ऐं उन्हनि बिरादरियुनि जा केतिरा इतिहाद ठहियल आहिनि, उन्हनि बिरादरियुनि जा केतिरा अॻुवान आहिनि, उन्हनि बिरादरियुनि जा केतिरा सरदार आहिनि। ऐं सम्झां थो त काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी, काफ़ी दोस्तनि खे ख़बर न बि हूंदी। ऐं सिर्फ़ु इन जे मौज़ू ते ॻाल्हाईंदुसि त छा बिरादरियूं जे सिस्टम तहत जेके इतिहाद ठहनि था या जेके इतिहाद ठहियल आहिनि, ऐं सम्झां थो कुझु इतिहादनि खे 100 सालनि खां मथे थी विया हूंदा, कुझु इतिहाद नवां बि हूंदा, कुझु इतिहाद ठहंदड़ जी पोज़ीशन में बि हूंदा, कुझु इतिहाद ठही चुका हूंदा, ख़तम बि थी चुका हूंदा। पर जेके इतिहाद हलंदड़ आहिनि, जेके इतिहाद सिंध में वॾा वॾा इतिहाद आहिनि, उन्हनि जा अॻुवान ज़ाहिरी आहे सरदार ई आहिनि। कंहिं बि तव्हां ग़रीब माण्हू खे उन बिरादरी जो अॻुवान या उन बिरादरी जो इंचार्ज या उन बिरादरी जो सरदार न ॾिठो हूंदो किॾे बि। कहिड़ी बिरादरी हुजे, मेमन हुजे, ख़ाशकरी हुजे, कोसा हुजे, मला हुजे, साईं जसकाणी हुजे, रुस्तमाणी हुजे, चांडियो हुजे, XYZ, को बि असीं खणी वठूं, को बि। त हिकिड़ी त इहो आहे त उन्हनि बिरादरियुनि जो अॻुवान को आख़िर मिडल क्लास पर्सन छो नथो थिए। हिकिड़ो सवाल त इहो आहे असांजे ज़हन में न। उन खां पोइ असीं अची वेंदा ॿिए सवाल ते, छा जेके बिरादरियूं वॾियूं बिरादरियूं आहिनि उन्हनि जे सरदारनि या उन जे जेके इतिहाद आहिनि, उन जा जेके अॻुवान आहिनि, अॼु ताईं कहिड़ो मंसूबो पंहिंजी बिरादरी जे नौजवाननि खे ॾिनो आहे जेको अवामी भलाई लाइ बि हुजे, जेको नौजवाननि खे फ़ाइदो बि ॾे। मिसाल जे तौर ते अगरि असीं इस्माइली शिया बिरादरी, जंहिंजो रूहानी पीछो आहे प्रिंस करीम आगा खान आहे, ॾाढी वेल मैनेज्ड ऑर्गेनाइज़ेशन आहे, वेल मैनेज्ड। उन पंहिंजी बिरादरी लाइ छा कयो आहे, छा न कयो आहे, केतिरे क़दुरु पंहिंजी बिरादरी लाइ पतोड़े थो। ऐं सम्झां थो त इलाही अहल इल्म माण्हू इन जे बारे में सम्झंदा हूंदा त बहितरीन मुनज़्ज़म तंज़ीम। ॾिसो, सुठी कहिड़ी बिरादरी आहे, बुरी कहिड़ी बिरादरी, असां इन मौज़ू में पऊं ई कोन था न। असां सिर्फ़ु इहो था चऊं त बाबा जेके सरदार बिरादरी जा थियो वेठा आहियो, आख़िर आवाम लाइ तव्हां बुनियादी सहूलतूं या को अहिड़ो मंसूबो या को अहिड़ो प्रोजेक्ट जेको तव्हां ॾिनो हुजे आवाम जे साम्हूं आणियो। चवणु रुॻो इहो आहे। ऐं एज़ अ मेमण
बिरादरी हाणे अलाए केतिरा मेमण इतिहाद ठहियल आहिनि सिंध जे लेवल ते मटियारी जी लेवल ते किथे एज़ अ मेमण असांजी बिरादरीअ जो जेके बि सुठा इतिहाद आहिनि उनजे सरदारनि खां या उन्हनि जे जेके अॻुवान आहिनि उन्हनि खां सवाल थो कयां मेमण बिरादरी जा तव्हां पंहिंजी बिरादरी लाइ को अहिड़ो मेगा प्रोजेक्ट को सनती ज़ोन को अवामी भलाई जो मंसूबो अगरि शुरू कयो आहे त साम्हूं आणियो सोशल मीडिया जो दौर आहे सोशल मीडिया ते ॿुधायो सोशल मीडिया ते त बाबा असां पंहिंजी बिरादरी जे अवाम लाइ ही कयो आहे असां पंहिंजी बिरादरी जे नौजवाननि लाइ हेतिरी नौकरियूं ॾिनियूं आहिनि असां पंहिंजी बिरादरी जे नौजवाननि खे एतिरी तालीम ॾियण जी कोशिश कई आहे असां पंहिंजे बिरादरी जे ॿारनि खे बहितरीन मुस्तक़बिल का अस्पताल ॾिनी आहे असां पंहिंजे बिरादरी जी न्याणियुनि खे को कोचिंग सेंटर ठाहे ॾिनो आहे को बि हिकिड़ो मूंखे ॿुधाए छॾियो अगरि अवामी भलाई जो को कमु बिरादरियुनि जे इतिहाद जे तरफ़ां थियो हुजे को हिकिड़ो ॿुधाए छॾे को दोस्त मूंखे ही मौज़ू अहिड़ो आहे जंहिं ते असीं ॻाल्हाईंदासीं सॼो ॾींहुं लॻी वेंदो पर आउं ॻाल्हियुनि खे शॉर्ट कंदसि ऐं ख़ुदा रा बिरादरियुनि जा इतिहाद सुठी ॻाल्हि आहे ठहनि था ख़ासि करे इलेक्शन जे टाइम वोट वठण लाइ उहे यूज़ थियनि था माफ़ कजो ऐं सम्झां थो त मुंहिंजी ॻाल्हि थी सघे थो बुरी लॻे काफ़ी माण्हुनि खे पर जेका रियलिटी आहे जेका सचाई आहे उन ते अखियूं पूरे नथो सघे केर बि अखियूं पूरे नथो सघे चाहे केर बि हुजे ॾिसो खीसे मां मदद करणु माफ़ कजो खीसे मां मदद करणु खीसे मां 5,000 7,000 10,000 20,000 ॾियणु का वॾी ॻाल्हि कोन्हे माशाल्लाह अलाह साईं जेके ॾिनो आहे उहे ॾियनि बि पिया बिरादरीअ चङा मुड़ुस कुझु कम सुठा कनि बि पिया पर जेको बुनियादी मसइलो आहे तव्हां पंहिंजे बिरादरी खे को सनती ज़ोन ॾियो को कोचिंग सेंटर ॾियो को सिखिया सेंटर ॾियो को स्कूल सेंटर ॾियो को ट्यूशन सेंटर ॾियो को ॿारनि लाइ को तालीमी निज़ाम खे सही कयो इहा कामयाबी आहे इतिहाद ठहंदा ई इन लाइ आहिनि त असां पंहिंजी आवाम खे रिलीफ ॾियूं सो वरी हिकु भेरो माज़रत अगरि कंहिं दोस्त खे का ॻाल्हि मुंहिंजी बुरी लॻी हुजे पर जेकी सचाई आहे जेका रियलिटी आहे उनखे आउं कोशिशि कंदो आहियां त तव्हां दोस्तनि जे साम्हूं आणियां मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त मुंहिंजो हीउ जेको मौज़ू हो तव्हांखे कीअं लॻो ॿियो न त जेको बि दोस्त हीअ वीडियो ॾिसे पियो किथे बि ॾिसे पियो घटि में घटि हिकिड़ो कमेंट ज़रूरु पंहिंजे तरफ़ां लिखनि त इहे शयूं बहितर कीअं थी सघनि थियूं नथा लिखनि न लिखनि पंहिंजे बिरादरी जे सरदार खां सवाल कनि त बाबा तो असां लाइ छा कयो आहे असांजो तुंहिंजे पोयां संदरा ॿधी निकिरूं पिया संदरा ॿधी असीं तुंहिंजे पोयां आहियूं त तो असां लाइ कयो छा आहे कोन्हे पहुच सरदार ताईं उन जा हेठियां माण्हू उन जो असिस्टेंट उन जो मीडिया कोऑर्डिनेटर उन जो सेक्रेटरी उन जो नाइब सदर उन जो फलां सदर अलाए घणा उहिदा हूंदा कंहिं दोस्त खे झले बीहो ऐं पुछो सवाल कयो उन खां सवाल त भाई ही जेको हेॾो तव्हां इतिहाद ठाहे वेठा आहियो 100 साल तव्हांजे इतिहाद खे थिया आहिनि आख़िर तव्हां कयो छा आहे बिरादरी लाइ असांखे ॿुधायो सवाल करणु सिखो जेसि ताईं सवाल न कंदो कुझु कोन थींदो मथे ते हथ हूंदा ऐं वेठा हूंदा जी ख़ामोशी जो रोज़ो ख़तमु करियो बाबा ख़तमु करियो सोशल मीडिया मोबाइल हिकिड़ी अहिड़ी शइ अथव जेके तव्हां अगरि सही इस्तेमालु कंदो ऐं सम्झां थो असांजा अध खां वधीक मसइला हल थी वेंदा सो ॻाल्हाइणु सिखो वॾा इतिहाद आहिनि सिर्फ़ु पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ अवाम खे यूज़ था कनि बिरादरी जे माण्हुनि खे यूज़ था कनि क्लियरली आहे का हिन में ॿ राय कोन्हे का बि ॿ राय कोन्हे को बि अहले इल्म माण्हू हूंदो उहो हिन ॻाल्हि खे एक्सेप्ट कंदो त बिल्कुलु इमरान भाउ सिंध जा मोती प्लेटफॉर्म तां तव्हां जेको चओ पिया उन में ज़रड़े मोती जेतिरो बि कूड़ कोन्हे कोन्हे कूड़ चलो कम कंदा हूंदा ऐं चवंदो इतिहाद में कम थींदा हूंदा पर कहिड़ा ज़ाहिर त कयो ॿुधायो त सही त बाबा ही असां अवाम जो कारो मूं कयो आहे
ही असां पंहिंजो कारनामो कयो आहे त बाबा ही असां कमु कयो आहे, ॾेखारियो बाक़ाइदे। सोशल मीडिया जो दौर आहे। आउं त रड़ियूं करे करे थकिजी पियो आहियां भई, ॻाल्हि आहे सिधी। मुंहिंजी कोशिशि आहे त कुझु शऊर अचे, कुझु माण्हू पुछनि, पंहिंजो हक़ वठो न बाबा। तव्हां को ज़कात फितरो ख़ैरात थोरी पिया वठूं, ज़कात फितरो ख़ैरात कोन पिया वठूं, पंहिंजो हक़ पिया वठूं। तव्हां अगरि कंहिं बिरादरी जे हथ ते भेद कयो था, लबेक चओ था, उनखे साथ ॾियण जो यकीन ॾियारियो था, वोटनि जे टाइम उन जे चवण ते तव्हां वोट ॾिनो आहे, त तव्हां उनखां पुछण जा मजाज़ आहियो, तव्हां उनखां पुछण जो हक़ रखो था त बाबा असां तुंहिंजे चवण ते वोट ॾिनो आहे, हाणे तो असां लाइ कयो छा आहे असांखे ॿुधाए। उहो नथो मिले, उन्हनि जे असिस्टेंट खां, उन्हनि जे पीए खां, उन्हनि जे अॻवाननि खां सवाल कयो, पुछो। हिकु भेरो ॿीहर चईंदो न, मुंहिंजो अॼु जो मौज़ू त इतिहाद जेके ठहनि था बिरादरी सिस्टम ते, उन्हनि जे अॻवाननि, उन्हनि जे सरदारनि पंहिंजी बिरादरी जी अवाम लाइ, पंहिंजी बिरादरी जी नियाणियुनि लाइ, पंहिंजी बिरादरी जे ॿारनि लाइ, पंहिंजी बिरादरी जी औरतुनि लाइ कहिड़ा तीर हया आहिनि, हया कहिड़ा तीर आहिनि, थोरो ख़बर त पवे। कहिड़ा फाड़ा मारिया आहिनि, कुझु ख़बर त पवे, कुझु ॿुधायो त बाबा ही फाड़ा असां मारिया आहिनि तव्हां लाइ, ही असां तव्हां लाइ कयो आहे, ही तव्हां लाइ असां सवें स्कूल खोले छॾिया, ही तव्हां लाइ असां इस्पतालूं डिस्पेंसरियूं खोले छॾियूं, त कुझु ज़िमेदारी खणणी पवंदी। रुगो हुकूमत अहिड़ी, हुकूमत अहिड़ी, हुकूमत कारो मुंहुं हुकूमत जो आहे, तव्हांखे असां मञूं था, पर असांजो पंहिंजो हाल छा आहे इहो बि त ॾिसो। असां पंहिंजे त गिरबान में झाकूं त असां छा पिया कयूं, सरदार त पंहिंजे पाण खे ॾिसनि त असां पंहिंजी बिरादरी लाइ कयूं छा पिया कयूं। इहो घटि में घटि ज़हन त ॾियो न, ज़हन ॿुधायो त सही त बाबा हीअ शइ कई आहे असां। सो महिरबानी करे ॻाल्हाईंदो त कुझु हक़ मिलण जी उमेदु आहे, न त बसि सॼी उमिरि ईअं बि घुमंदा रुलंदासीं पिनंदासीं, धिका खाईंदासीं जीअं हींअर कयूं पिया। सो भला पंहिंजे लाइ त पंहिंजो त वक़्तु गुज़री वियो जेको गुज़रियो, पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजी फैमिली लाइ, पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल लाइ, ॿारनि जे उन लाइ कुझु ॻाल्हाए वठो। उमेदु कयां थो त का बि अहिड़ी ॻाल्हि बात मां न निकिती हूंदी जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए, पर जेकॾहिं कंहिंजी दिलि अगरि आज़ारी थी आहे त उन लाइ तमामु घणो आउं माज़रत कयां थो ऐं ॻाल्हाइणु सिखो। इन उमेद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे यूट्यूब चैनल खे जेको मां हर भेरे चवंदो आहियां उनखे सब्सक्राइब बि ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। अल्लाह निगहबान, पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध सदाईं आबाद ऐं मुरकंदी रहे। महिरबानी।